हिकड़ी माता सेवा कंदी बादशाह जे महल में। उन जो कम हुयो बादशाह जे राजा जे सेजा के साफ सुथरो करे, स्वच्छ करे और सटीक रखण, ताकि राजा जे निंड में आराम में कोई विघ्न न अचे। वह माता सेवा कंदे कंदे एक ॾींहुं सेवा करे पई, थकावट हुई ॾाढी। और तॾहिं ईअं ठाहींदा हुआ मकान, एसी ऐं कूलर त हूंदा न हुआ राजाउनि जे ज़माने में, त वॾी विज्ञान हूंदी हुई। इन जॻह ते ठाहींदा कि जाते हवा रुके न अचण लाइ। राति जो इन दिशा में कि थोड़ी ऊंचाईअ ते घर भी ईअं ठाहींदा कि वॾा वॾा सुंदर रोशनदान, दरीचा, खिड़कियूं ठहियल हूंदियूं, हवा ॾाढी बढ़िया हले। इन ढंग सां आसपास जो वातावरण ठाहे रखंदा। त उहा जेकी दासी सेवा कंदी, ॾाढी थकावट हुई। जेॾीमहिल उन बिल्कुलु सफ़ेद मखमल ऐं हिकदमि खीर जे समान उन जा वस्त्र विछाया, सुंदर गुलाब जी पखड़ियूं रखियूं, गुलाब जल छिड़कियो, थधी थधी हीर हवा पई हले, त्रिविध सुंदर सुगंधित हवा। मन में ख्याल आयो त मां बि ॾिसां त राजा जी सेज केॾी बढ़िया आहे, थोड़ो सुम्ही ॾिसां। बस इहो मन में वीचार आयो। जीअं उते लेटी पई त आहा ओहो, स्वर्ग, स्वर्ग जहिड़ो सुख बढ़िया। अञा पेर सिधा कई, अखियूं बंदि कयूं, निंड खणी वई। चओ हरे राम। सोचे पई राजा खे त अचण में अञा 15 मिंट लॻंदा, अधु घंटो लॻंदो। लेकिन अहिड़ी निंड अची वई कि अधु घंटो पाण ई सुम्हंदी रही ऐं राजा अची विया, उनखे ॾिसी वरितो। राजा खे ॾाढो बुरो लॻो। अची करे क्रोध सां चिल्लायूं, हड़बड़ाए करे उथी, हिकदमि धड़कन दिल जी वधी वई। अॼु पतो न आहे राजा छा कंदो। छो? तोखे कोई मर्यादा, कोई राजा जो भउ कोन्हे? राजा जे जाते तूं वेही नथी सघे, उते सुम्ह पई आहे राजा जी सेजा ते। 50 कोड़ा हणो हिनखे। तुरंत आयो कोड़ो खणी करे हिकिड़ो सेवक ऐं उन दासीअ खे कोड़ा हणण लॻो। पहिरियों त माफ़ी थी घुरे, राजा मूंखे क्षमा कयो, माफ़ी जो, मां अपराध थियो। लेकिन 5 कोड़ा 10 कोड़ा लॻा, शरीर लहू लुहान थी वियो। त उहा 15 कोड़ा लॻा त खिलण लॻी माई। सभु हैरान थिया, भीड़ इकट्ठी थी वई, राजा बि हैरान थियो। 25 कोड़ा लॻा, 3 कोड़ा, उहा माई खिले थी पई। राजा दास खे रोकियो, भी छो तूं खिले छो थी पई? छाजे करे थी खिले? शरीर मां तुंहिंजे खून तो निकिरे, तूं अपराध कयो आहे, तूं खिले थी मूंखे अपमान करण जे लाइ। हथ जोड़े थी चए थी, न न राजा, तव्हांजो छो अपमान कंदमि? मां त पंहिंजे कए जी सजा थी पायां। मां दासी थी करे तव्हांजे सेज ते सुम्ही पियमि, तव्हां भले बाक़ी कोड़ा हणायो। अच्छा, लेकिन तूं खिले छो पई? बसि न पुछो राजा, तव्हां नाराज़ थी वेंदव। न न, तूं ॿुधाए, मुंहिंजी ख़ता माफ़ कयो त ॿुधायांव। ईअं न थिए मां तव्हांखे ॿुधायांव त वरी तव्हां चओ फांसी जी सजा मिली आहे। राजा आहियो, तव्हांखे चवंदो केरु? अच्छा अच्छा, तुंहिंजी सजा माफ़, ॿुधाए। त उहा दासी चवण लॻी, मुंहिंजे मन में वीचार आयो कि मां जंहिं विषयी आरामदायक राजा जे हिन सेजा ते अधु घंटो सुम्ही आहियां, 30 मिंट त 50 कोड़नि जी सजा मिली आहे। जेको हिन सेज ते राजा जेको रोज़ सॼी सॼी राति आराम थो करे, हे मुंहिंजा प्रभु, तूं उन खे कहिड़ी सजा ॾींदे? इहो सोचे मूंखे खिल अची वई। छो जो मां तुंहिंजे सेज ते सुम्ही पियमि त तूं 50 कोड़नि जी सजा ॾिनी। और तूं जीवन भर जेकी सुख भोग माणे तो पियो, तोखे कहिड़ी सजा मिलंदी? राजा खे वैराग अची वियो, हथ जोड़े क्षमा घुरी, चई वाकई तूं त अपराध कयो आहे, मां बि अपराध कयो आहे, मां बि भगवान खे भुलिजी वेठो आहियां। अरे सेवक थी सेवा करणु खपे, मां बि त पाण खे राजा सम्झी वेठो आहियां। केर राजा केर भिखारी, आए हैं सो जाएंगे, राजा रंक फकीर।
एक सिंहासन चढ़ चले एक बंदे जंजीर। राजा तो हेस तक, पोइ त वरी कर्म ई हलंदा, पोइ त सभिनि जो हिसाब बराबरि थींदो आहे। चओ हरे राम। रख सां पतो न पवंदो आहे हीअ रख राजा जी आहे की भिखारीअ जी आहे। खून सां पतो न पवंदो आहे राजा जो खून आहे की भिखारीअ जो, लेकिन कर्मनि सां पतो पइजी वेंदो आहे त हिन जा कर्म कहिड़ा। हरे राम। श्री कृष्ण।